अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां अब्दुल क़यूम ॾहरी। सभ खां पहिरीं हेडलाइन। आलमी मंडी में तेल की क़ीमतुनि में घट वधाई सबबि हुकूमत पेट्रोलियम इस्मनि जी क़ीमतुनि में घटिताई जो फ़ैसिलो करे छॾियो। ईंदड़ 15 ॾींहनि लाइ हाणोकी सतह ते लेवी बरक़रार रहंदी। IMF पारां एतिराज़ उथण जा इम्कान आहिनि। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो आहे त बैनुल अक़वामी मार्केट में पेट्रोल जी क़ीमतुनि में थोरी घटिताई आई आहे। क़ीमतुनि में तजवीज़ कयल घटिताई सां IMF सां जारी ॻाल्हियुनि ते को बि असरु न पवंदो। सिंध ऐं बलूचिस्तान में सुभाणे खां ॿीहर बरसातुनि जी अॻ थी। मौसमियात खाते जो चवणु आहे त 14 जुलाई खां सिंध में वधीक बरसातूं थींदियूं। घटि हवा जो दबाव शिदत सां सिंध में दाख़िल थींदो। सुभाणे खां 17 जुलाई ताईं कराची, हैदराबाद, बदीन, ठटे, दादू, थरपारकर, सांगड़ ऐं ॿियनि शहरनि में तेज़ मींहं जो इम्कान आहे। बलूचिस्तान ऐं ॾाखिणी पंजाब में बि सुभाणे खां बरसातुनि जी अखती कई वई आहे। ज़ोब, ज़ियारत, बारखान, बोलान, कोयलो, किलात, फुज़दार, लसबेला, सिबी, डेरा बुटी, तुरबत ऐं पसनी में भी तेज़ मींहुं वसी सघे थो। चौमासे जी नई स्पेल बाबति मौसमियात खाते एडवाइज़री जारी करे छॾी आहे। राधन भरिसां हथियारबंदनि फायरिंग करे 2 ॼणनि खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ मिठो माछी लॻो बचाव बंद ते ॻोठ गारो जा रहवासी अमजद ऐं गुलाम हैदर सरगाणी खे हथियारबंदनि क़त्ल करे छॾियो। ज़रियनि मूजिब क़त्ल जो कारण लाशारी सरगाणी ज़मीनी खूनी तकरार आहे। हद जी पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची मारिजी वियलनि जा मड़ पोस्टमार्टम लाइ ॾोकरी अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। लियारी जे इलाइक़े नियाबाद में 4 माड़ इमारत किरण सबबि 1 ॼणो फोत थी वियो। फोती जी सुञाणप शाहिद जे नाले सां थी आहे। इमारत ज़ुबून हाली सबबि ख़ाली पियल हुई। पुलिस मूजिब इमारत जी गैलरी जो कुझु हिसो ॿियो बि अॻु बरसातुनि दौरान किरी पियो हो। इमारतुनि जे मलबे हेठां दॿिजी हिकु रक्षा खे बि नुक़सान पहुतो। पुलिस मूजिब मलबो हटाइण जो कमु जारी आहे। ऐं वालारियल कश्मीर में अॼु योम शोधाए कश्मीर जे मौक़े ते मुकमल हड़ताल कई वेंदी। कुल जमायती हुरियत कॉन्फ्रेंस तरफ़ां 1931 जे शहीदनि खे भेटा पेश कई वेंदी। श्रीनगर में मज़ार शोधा नक्शबंदी ते वॾो इज्तिमा थींदो। 1931 में डोगरा फ़ौज हथां श्रीनगर सेंट्रल जेल ॿाहिरां 22 कश्मीर शहीद थी विया हुआ।